असां वटि शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी जे प्राइमरी गर्ल्स स्कूल में मौजूद आहियूं, जिते सहूलियतुनि जी अणहोंदे करे मासूम ॻोल्हण जहिड़ा ॿार ज़मीन वटि तइलीम पहिरण ते मजबूर आहिनि। असां हिते उस्ताद आहिनि, वालिदैन ऐं मासूम ॿार मौजूद आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो वधीक छा चवणु आहे। स्कूल से बोल रही हूँ। हमारे स्कूल में टीचर के बैठने के लिए फर्नीचर भी नहीं है, हमारे स्कूल में पानी भी नहीं है। अब गर्मी आने वाली, हम लोग के लिए बहुत तकलीफ़ होगा। हमारे स्कूल में वॉशरूम भी नहीं है, हमारे स्कूल में बिजली भी नहीं है, हमारे स्कूल में हमारे लिए फर्नीचर भी नहीं है बैठने के लिए। हमारे टीचरों को बहुत तकलीफ़ होती है जब उन लोग के लिए फर्नीचर नहीं है। तो बैठा आहियूं, डेस्क वग़ैरह कोन्हे, असां वटि पाणी कोन्हे, असांजो फर्नीचर कोन्हे स्कूल जो, खॼी वियो, चोर खणी विया। के स्कूल में पढ़ते हैं, हमारे स्कूल में ना पानी भी नहीं है, हमारे स्कूल में वॉशरूम भी नहीं है, और हमारे टीचरों के लिए भी चेयर नहीं है, हमारे लिए फर्नीचर नहीं है। और गर्मियाँ आने वाले, हमारे स्कूल क्लास में ना वो लाइट लगा है। बहुत सारी परेशानियाँ, हमारे स्कूल में पानी की कमी है और हमारे स्कूल में डेस्क नहीं है, और गर्मियाँ आने वाली है, हमारे स्कूल में पंखा नहीं है, हमारे स्कूल में लाइट नहीं है। टंकी है, नहीं टूटी है, हमारा पास नहीं चेयर है, नहीं चटाई है, चटाई पता नहीं किसकी है, चेयर पता नहीं अंकल की, वो लेके जाएगा, हमारा कुछ नहीं है, हमारा फायदा क्या होगा। कुछ कहना चाहती हूँ, हमारे स्कूल में बहुत सारी परेशानियाँ हैं, खिड़की भी नहीं है, दरवाज़ा नहीं है, वॉशरूम नहीं है, पानी नहीं है। असां मतलब वेठा हुआसीं, असां वेहंदा हुआसीं, पहिरियां फर्नीचर हूंदो हो, असां छुट्टियूं थियूं जून जुलाई जूं, त उन में असां सॼो फर्नीचर खॼी वियो, चोर आया, लोह धो पटे विया, प्लास्टिक जूं टेबलूं हुयूं उहे पोयां पयूं आहिनि, मतिलबु लोह सॼो पटे विया। बाक़ी पोइ हाणे मैडम, असां ॿुधो आहे त मैडम ॾे पैसा आया हुआ फर्नीचर जा, पर मैडम फर्नीचर कोन ॾिनो। पोइ मैडम खे वरी हटाए छॾियो अथनि, हाणे वरी ॿी नई मैडम आई आहे, त हाणे उहा चए थी त असां फर्नीचर ॾींदासीं। हिनमहिल सर आयो, उन्हनि बि चयो आहे त असां फर्नीचर मोकिलींदासीं। फर्नीचर ॾिसूं, सॼियूं दरियूं पटे विया, दरवाज़ा पटे विया चोर। हा, पीअण जो पाणी बि कोन्हे, मोटर हुयो उहो बि खॼी वियो, पहिरियां पखा दखा सभु खॼी विया, कूलर आयो उहो खॼी वियो। हिते तमामु घणा मसइला मूं ॾिठा। सियारे जे ॾींहंनि में मासूम नंढड़ियूं ज़मीन ते वेठियूं हूंदियूं हुयूं। हिन स्कूल जी टोटल 40 लख बजट आई हुई, जेका ख़बर कोन्हे एक्सडीओ केॾांहुं कई, कीअं थियो, छा सबबु आहे, उहो हुनजो मसइलो आहे। मूंखे 2 महीननि में मूं टीओ विज़िट करण जे दौरान हिननि खे जेको आहे फौरी तौर ते जेका एक्स एच एम थियो वेठी हुई, उन असांजे 2 सालनि जो SMC ख़बर कोन पई केॾांहुं विया, पैसा केॾांहुं विया, हिते बजट ईंदी। हिन 2 महीननि में मूं छा कयो, जो उन हेड मिस्ट्रेस खे हितां चेंज करे, उन वटि जॾहिं उनखे इंक्वायरी कई वई, उन वटि को रिकॉर्ड कोन हो, का शइ कोन हुई, उनखे फौरी तौर ते हितां हटाए दाबेज टाउन में रखियो वियो ऐं इंक्वायरी कंडक्ट कई। हिते हालति इहा हूंदी त हिते को बि नाइब कासिद या चौकीदार कोन हूंदो, जंहिंजे करे चोर आईसी मवाली घरी ईंदा हुआ ऐं इलाही तमामु घणो नुक़सानु कयो आहे। ग्रिलूं स्कूल जूं कटे खणी विया, लोह जा सामान खणी विया, ऐं हिन में स्कूल में केतिरा ई मसइला हुआ। हाणे इन 2 महीने जे दौरान मूं उहा इंक्वायरी कई, उनखे हटाए छॾियो, ऐं हाणे हिननि खे ऐं बाक़ाइदा हींअर मूं वटि फर्नीचर आहे बि कोन, वॾी शॉर्टेज आहे, पर उनजे बावजूदि 5 डेस्कूं फ़िलहालु हिनखे ॾियूं पिया ऐं कुझु चटाइयूं वग़ैरह ॾेई करे हिन स्कूल खे बहाल कबो। हिते पाणी जो जेको मसइलो आहे, इहो पुराणो देरीनो मसइलो आहे, ऐं कोशिशि करे हिनखे हल करण जी कोशिशि कंदासीं। हिते तव्हां मासूम शागिर्दनि जो मौक़ो ॿुधो, उनजो इहो चवणो थो स्कूल जे अंदरि हर ई बुनियादी सहूलियतुनि खां असांखे महरूम रखियो वियो आहे। फर्नीचर जी अणवंद, वॉशरूम, प्ले ग्राउंड, पीअण जो साफ़ु पाणी, बिजली न हुअण करे मासूम ॿार सख़्तु अज़ियत वारी ज़िंदगी अज़ाब वारी गारण ते मजबूर आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, सिंध हुकूमत तइलीम खातो फौरी तौर ते नोटिस वठी करे इन मासूम ॿारनि जी तइलीम बचाए। कैमरामैन सदाम पवन सां गॾु मक़सूद जोखियो, अवामी TV दाबेची।